अवा के अगक नासी पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारा यौम इक़बाल के मौके ते पैगाम जारी किया वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो जमायत अल्लामा इक़बाल शायरी ज़रिए कूड़ नफ़रत विरासत की सियासत खिलाफ मुज़ाहिमत कई। अवा की ख़बर ॾियूं पिया पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारा यौम इक़बाल के मौके ते पैगाम जारी किया वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो जमायत अल्लामा इक़बाल शायरी ज़रिए कूड़ नफ़रत विरासत की सियासत खिलाफ मुज़ाहिमत कई। वो अल्लामा इक़बाल हो जंहिं बरेसगी जे मुसलमाननि खे धार वतन जो विजन ॾिनो। अवां खे ख़बर ॾियूं पिया पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां यौम इक़बाल जे मौके ते पैगाम जारी कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो जमायत अल्लामा इक़बाल शायरी ज़रिए कूड़ नफ़रत विरासत जी सियासत खिलाफ मुज़ाहिमत कई।